अस्सलाम वालेकुम दोस्तों। दोस्तों कहिड़ा हाल आहिनि? जी मां मौजूदु आहियां हिन वक़्तु सी वी यू कराची ते। सी वी यू कराची ते मां मौजूदु आहियां। कराची सी वी यू किनारे ते मां मौजूदु आहियां। समुंड किनारो जेको कराची जो, हिकिड़े तरफ़ कराची शहर आहे, ॿिए तरफ़ जेको हीउ समुंड आहे। कराची तमामु बहितरीनु पिकनिक पॉइंट आहे, जिते माण्हू ज़बरदस्त इंजॉय कंदा आहिनि, घुमण वग़ैरह ईंदा आहिनि। उन जॻह ते मां हिन वक़्तु मौजूदु आहियां। सोचियोसीं त अॼु छुटी जो ॾींहुं बि हुते फ्री वेठा हुआसीं त तव्हांखे ॾेखारे अचूं कराची सी वी यू जेको साहिल तरफ़ आहे, समुंड आहे कराची जो, उहो तव्हांखे विज़िट करायूं। एतिरो त अॼु मज़ो न आहे, अॼु छुटी जो ॾींहुं आहे, उन जे हिसाब सां त एतिरी रश बि न आहे, एतिरा माण्हू बि न आहिनि, घुमण बि न आया आहिनि। छाजे करे जी हिन वक़्तु मां मौजूदु आहियां सी वी यू कराची जेको समुंड जो किनारो आहे, कराची शहर जे हिसाब सां जेको तमामु बहितरीनु पिकनिक पॉइंट आहे, घुमण जी जॻह आहे, जिते तमामु घणा माण्हू घुमण ईंदा आहिनि, तफ़री कंदा आहिनि। उन्हनि जॻह ते मां मौजूदु आहियां। अॼु त माण्हू त बिल्कुलु तमामु घटि आहिनि, रश बि एतिरी न आहे। अलाए कंहिंजे हिसाब सां अॻु त हर संडे ते, हर आचर ते तमामु वॾी रश हूंदी आहे हिते। अॼु त बिल्कुलु आवाम न आहे। एतिरा त सर्दी जा ॾींहं बि न आहिनि, न एतिरी गर्मी आहे, न एतिरी सर्दी आहे। पोइ बि अलाए छाजे करे त अॻे मां जॾहिं बि हिन जॻह ते ईंदो आहियां त तमामु घणी रश हूंदी आहे। माण्हू फैमिलियुनि सां, ॿारनि सां, तमामु घणा माण्हू हूंदा हुआ। पर अॼु त बिल्कुलु ख़ाली पियो आहे सी वी यू, का बि रश न आहे। घोड़े खे त वाज सिंगारियो आहे हिन उस्ताद, तमामु ज़बरदस्त घोड़े ते गुलकारी कई आहे। घोड़े खे सिंगारियो आहे, सभु माण्हुनि जे इंजॉय करण लाइ आहिनि। घोड़ा बि आहिनि, उठ बि आहिनि, ॿियूं बि अनेक सारियूं जेके हिते तफ़री वारियूं शयूं आहिनि, घुमण वारियूं शयूं आहिनि, उहे मौजूदु आहिनि। कराची शहर जो जेको समुंड वारो पासो आहे, जेको जिते जंहिंखे सी वी यू चवंदा आहिनि, साहिल समुंड चवंदा आहिनि, हुते मां हिन वक़्तु मौजूदु आहियां। हीअ आहे कराची शहर। हिन तरफ़ जेको आहे हितां कराची शहर लॻे थो, ॿिए तरफ़ समुंड लॻे थो, ॿिए हिकिड़े तरफ़ कराची लॻे थो, सही आहे। उन जॻह ते मां हिन वक़्तु मौजूदु आहियां। माण्हू इंजॉय करे रहिया आहिनि पंहिंजे फैमिलियुनि सां, ॿारनि सां, छो जो छुटी वारो ॾींहुं आहे न, हिन हिसाब सां माण्हू हिते ईंदा आहिनि। आचर वारे ॾींहुं घुमण वग़ैरह ईंदा आहिनि, तफ़री कंदा आहिनि माण्हू। हीउ तमामु बहितरीनु पॉइंट आहे कराची शहर जी घुमण वारनि लाइ। हिते सिर्फ़ु कराची न त पोइ पूरे पाकिस्तान जा माण्हू, फॉरेन कंट्रीज़ जा माण्हू बि हिते ईंदा आहिनि, हिन जॻह ते घुमण ईंदा आहिनि, तफ़री कंदा आहिनि। केॾो मज़ो लॻो पिया, तव्हां ॾिसो, तमामु थधी हवा जेको हली रही आहे, सामूंडी हवा जंहिंखे चवंदा आहियूं, उहा तमामु थधी हली रही आहे। अंदरि ॿार बि आहिनि। वॾी ॻाल्हि इहा त आहे, अंदरि लेडीज़ बि जेको मर्द जेके आहिनि उहे पोइते आहिनि, लेडीज़ जेको आहे उहा तमामु अंदरि वई आहे। हिकिड़ी लेडीज़ तव्हांखे मां ॾेखारियां थो, तव्हां पाण ॾिसी सघो था केतिरी अंदरि वई आहे। उहो साम्हूं जेका नज़र अचे पई लेडीज़, ॾिसो, माण्हू खे डपु थो थिए अंदरि वञण में, पर उहो लेडीज़ खे ॾिसो किथे वई आहे। माण्हू मज़ो कंदा आहिनि, इंजॉय कंदा आहिनि। इंसान जी अलाह साईं जेका ज़िंदगी ॾिनी आहे, हुन में इंसानु हले फिरे, खाए पीए, घुमे फिरे, इंजॉय करे। हाणे लेडीज़ ॾिसो तव्हां, लेडीज़ किथे बीठी आहे। मर्द जेके आहिनि उन्हनि खे डपु थिए थो अॻिते वञण लाइ, पर हीअ लेडीज़ ॾिसो केतिरी अंदरि वई आहे। उहो ॿारड़ा जेके आहिनि बिल्कुलु अंदरि विया आहिनि, उन्हनि जो वीडियो बि ठाहे मोबाइल ते, केतिरी अंदरि वई आहे लेडीज़, ॾिसो तव्हां।
ॿारड़ा बि आहिनि, लेडीज़ बि आहिनि, माण्हू इंजॉय करणु ईंदा आहिनि। छुट्टी हूंदी आहे, आचर जो ॾींहुं हूंदो आहे, तॾहिं बि इंजॉय कंदा ईंदा आहिनि। ॿिया बि अनेक माण्हू जेके सिंध आहे, पूरे पाकिस्तान आहे, पूरे पाकिस्तान जा माण्हू हिते पिकनिक पॉइंट ते घुमणु ईंदा आहिनि। हीअ कराची शहर जी तमामु हिकु ज़बरदस्त जेको तफ़री मार्ग आहे, घुमण जी जॻह आहे, समुंड आहे, माण्हू ईंदा आहिनि, इंजॉय कंदा आहिनि हिते। दोस्तों वीडियो खे बि अॻिते शेयर करियो, जीअं इहे मंज़र जेके लाइव मंज़र आहिनि वधि खां वधि माण्हू जीअं इनखे ॾिसी सघनि। त मां सभिनी दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त जेको बि कराची शहर में अगरि कोई अचे थो त हिन पिकनिक ते ज़रूरु अचे, छो जो इहो तमामु बहितरीनु हिकिड़ो घुमण जी जाइ आहे, माण्हू इंजॉय करे। तमामु बहितरीनु पिकनिक पॉइंट आहे कराची शहर जी। पूरे मुल्क जा माण्हू ईंदा आहिनि हिते घुमण ईंदा आहिनि। हे ॾिसो घोड़े खे केॾो सिंगारियो चाचे, तव्हां पाण ॾिसी सघो था, हिकिड़ो ई थो वञे, ॾिसो। तमामु बहितरीनु मज़ो लॻो पियो आहे। मौसम बि सुठी आहे, हिकु त हेॾी गर्मी बि न आहे, न सर्दी आहे न गर्मी आहे, थधी थधी हवा बि लॻे पई, साम्हूं हवा बि लॻे पई, माण्हू इंजॉय पिया कनि। तमामु बहितरीनु मज़ो लॻो पियो आहे। चाचे उठ के भी चाचे सिंगारियो, आवाज़ सिंगारियो उठ के, ये भी तव्हांखे ॾेखारियमि, ॾिसो। ये ॾिसो मां तव्हांखे जेको ॾेखारियां थो, न असदुल्ला कपरी साहिबु, मां अॻिते नथो वञी सघां। अॻिते जो पाणी जो छोलियूं जेके आहिनि तमामु ख़तरनाक हूंदियूं आहिनि, उहो हर कंहिंजी दिलि न इजाज़त ॾींदी आहे जेको अॻिते वञे, सही आहे। ॾिसां त पोइ बि मां अॻिते वञा थो। अॻिते मूंखे त ॾाढो डपु लॻंदो आहे, जेके छोलियूं हूंदियूं आहिनि उहो त माण्हू खे किथे खणी न वञनि। ॾिसां त मां हाणे अॻिते वञा थो, दिलि जलियां थो। हिकिड़ी तो लेडीज़ बीठी आहे बिल्कुलु अंदरि, पाणी जे अंदरि बीठी आहे, कहिड़ी छोलियूं बि अचनि हुते मौजूदु आहे लेडीज़, हुनखे त डपु नथो लॻे। उहो ॿारड़ा जेके अंदरि आहिनि, यार मसइलो छा आहे, हिते पाणी जेको आहे जो तमामु खारो आहे, सही आहे। माण्हू वञे थो त पोइ बदन में एॾी ख़ारिश थिए थी, उहो पाणी तमामु खारो आहे। ॿियो जेके हिन छोलियूं जेके आहिनि तमामु ख़तरनाक आहिनि। माण्हू हिकिड़ी जॻह ते हिकिड़ो सेकेंड जे बीहे थो न, त उहो पेरनि जे हेठियां जेको आहे छोलियूं उहो वारी जेको आहे न, हुनखे धिकी कढींदो त माण्हू ख़बर न पवंदी आहे, किरी पवंदो आहे, सही आहे। ॾिसो छोलियूं तमामु ख़तरनाक आहिनि, मूंखे त डपु थो लॻे हिन छोलियुनि खां। ॾिसो दिलि नथी चए, उहो अदा हिकिड़ो चए त तूं पाण अॻिते वञ, अदा मां अॻिते त मां वञी सघां थो, पर हीअ छोलियूं जेके आहिनि तमामु ख़तरनाक आहिनि। ॿारड़ा ॾिसो तव्हां, हिननि खे डपु ई नथो लॻे। मां पाण खे मां एतिरो जॻह आयो आहियां, हाणे मूंखे डपु लॻे थो। माण्हू तो अंदरि अलाए किथे किथे विया आहिनि अंदरि। हाणे हीअ लेडीज़ जेको आहे, इहो ॾिसो, इहो जो वीडियो बीठा आहे ॿारड़नि सां गॾु, हिननि खे डपु ई नथो थिए। हाणे ॾिसो मां त पाण हाणे वापसि वञा थो, छोलियूं त एॾियूं ख़तरनाक थी अचनि, मूं पाण खे वठी थी वञनि। कुझु ॾींहं अॻु जेको हितां जंहिंखे गुलाब तूफ़ान नाले जेको चयो वियो आहे, उहो जॾहिं समंड मां गुज़रियो त समंड जा चारे पासा जेके अंदरि अचण जूं जेके जॻहियूं आहिनि उहे बंदि हुयूं, छो जो छोलियूं एॾियूं ख़तरनाक हुयूं, जेको माण्हू खे अंदरि अचणु न पिए ॾिन, माण्हू बंदि सी हुई। हिन वक़्तु त जेको आहे समंड में एॾी जेको मस्ती जंहिंखे चवंदा आहिनि, मस्ती या ताक़त पाणी में न आहे।
छो जो हाणे सर्दी जी मौसम अचण वारी आहे न, जॾहिं बरसाति वसंदियूं आहिनि, बरसातिनि जी मौसम हूंदी आहे, तॾहिं हिन समंड जूं छोलियूं जेके आहिनि बिल्कुलु मस्ती में हूंदियूं आहिनि, ताक़तवर हूंदियूं आहिनि, एॾियूं छोलियूं हूंदियूं आहिनि जेको अॻिते इलाही क्रॉस करे वेंदियूं आहिनि। हिन वक़्तु त एतिरो न आहे, ही जेके स्टाइल लॻल आहिनि, गाॾा वग़ैरह लॻा आहिनि, फ्रूटनि वारा जेके लॻल आहिनि, इहे हाणे बिल्कुलु अॻिते अची विया आहिनि। छो त पाणी बिल्कुलु घटिजी वियो आहे, सही आहे, समंड जो पाणी जो घटिजी वियो आहे। छोलियूं जेके आहिनि उनमें एतिरी ताक़त न आहे, ईंदियूं आहिनि उते ख़तमु थी वेंदियूं आहिनि, सही आहे। न त अॻिए चकर मां जॾहिं मां आयुसि त न, इहे गाॾा जेके हुआ उहो सभु पोइते हुआ, पोइते जेको तिको आहे तिके ते हुआ। हेसि ताईं त हिन खां अॻिते जेके पाणी जूं जेके छोलियूं हुयूं इहे वयूं पई। हिन वक़्तु त एतिरो पाणी न आहे। फ़कीर गुलाम हैदर संजराणी। अदा किथे? अदा मां सीवीअ ते मौजूदु आहियां, कराची सीवीअ ते मौजूदु आहियां। सीवीओ समुंड किनारो जेको कराची जो आहे उते मां मौजूदु आहियां हिन वक़्तु। दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त असांजे हिन लाइव खे अॻिते शेयर कंदा त तव्हांजी महिरबानी थींदी, जीअं ॿिया दोस्त बि असांजो ही लाइव मंज़र ॾिसी सघनि। मां जॾहिं बि हिन जॻह ते ईंदो आहियां त माण्हुनि खे वधि खां वधि इहो चवंदो आहियां, जेको दोस्त कराची शहर अचे तॾहिं उहो इन ई जॻह ते ज़रूरु अचे। हीअ तमामु बहितरीनु कराची जी पिकनिक पॉइंट आहे, घुमण जे हिसाब सां, तफ़रीह जे हिसाब सां तमामु बहितरीनु पिकनिक पॉइंट आहे। माण्हू हिते हर आचर ते बजाए भले छुटी हुजे त जीअं बि हुजे न, पंहिंजो फैमिली वठी ईंदा आहिनि, ॿारड़ा वठी ईंदा आहिनि, हिते घुमणु ईंदा आहिनि, इंजॉय कंदा आहिनि। हीअ हिकु तमामु ज़बरदस्त पिकनिक पॉइंट आहे। हिकिड़े पासे त सूरज जी तपश आहे, हाणे सूरज बि स्लो ऊपर अचे पियो, मथे अचे पियो, सही आहे, त उन्हनि जी बि गरमाइश आहे। हाणे रस जेको आहे बिल्कुलु ख़तमु थींदी पई वञे। हाणे माण्हू जेके आहिनि, हाणे ॾिसूं था, दोस्त जेको मूंसां गॾु हो न, उहो मां जीअं लाइव पियो हलायां त मुंहिंजी नज़र उन ते आहे, त उहो वञी कंहिं उहो गाॾे ते वञी उहो संबूसा पियो खाए, छा पियो खाए, उहो मूंसां लिकी करे खाए पियो, सही आहे। मां वियसि लाइव हलाइण, हू पोयां निकिरी वियुसि स्लो, मूंखे मुंहिंजी नज़र हाणे पहुती आहे त उहे किथे वेही खाए पियो, सही आहे, त मुंहिंजी नज़र बि हाणे हुन ते पहुती आहे, मां बि वञा थो हुनखे तव्हांखे ॾेखारियां थो। ॾिसो अॼुकल्ह जी दोस्ती अॼुकल्ह जी राज़ ॾिसो। हीअ हमरा मूंसां गॾु हो, मां हिन सां गॾु वठी आयुसि, पर मां हाणे लाइव हलाइण में लॻसि त हीअ हमरा वञी पे अकेलो वञी बिरयानी पियो खाए, सही आहे। तव्हां पाण ॾिसी मां हुन हमरा जी शिकल तव्हांखे नथो ॾेखारियां, सिर्फ़ु तव्हांखे हीअ बिरयानी ॾेखारियां थो। इहा आहे अॼुकल्ह जी दोस्ती। मां वियसि लाइव हलाइण, हीअ हमरा अकेलो वञी बिरयानी पियो खाए, ॾिसो। अदा कराची, अरबाब शहबाज़ किथे? अदा कराची आहियूं, कराची समंड जे किनारे ते आहियूं। सभिनी दोस्तनि जी महिरबानी जंहिं असांजो लाइव वीडियो ॾिठो।